दारा इहो जेको आहे तव्हां खां मुंहिंजी इल्तिजा आहे, पंहिंजे पेरनि ते कुहाड़ियूं न हणो, पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजी गिरेबान में ॾिसो त असां किथे आहियूं। असांखे पीपल्स पार्टी केतिरो तबाह कयो आहे, असांखे वॾेरकी निज़ाम केतिरो तबाह कयो आहे। अॼु ताईं तव्हांखे ज़मीनुनि में पाणी वठण जे लाइ एहतिजाज करणा था पवनि। यार तव्हांजी माना जेको आहे हिकिड़ो MP तव्हांखे पाणी न ॾियणु चाहे त तव्हां ईअं ठप थी था वञो। सॼो साल तव्हां महिनत कंदा आहियो फसलुनि ते, उहो जेकॾहिं तव्हांजा लखें रुपयनि जा बिज जेकॾहिं विधल फसुल सड़ी वञे, MP चाहे तव्हांजा फसुल साड़े छॾे, तव्हां 10 साल कर्ज़नि में हली वञो। तव्हां अॼु ताईं इहो सिधो न करे सघिया आहियो। तव्हां अॼु ताईं पंहिंजनि ग़रीब गुरबनि पोइते पयल इलाइक़नि में अॼु ताईं पाणी साफ़ न पुॼाए सघिया आहियो पीअण जो। तव्हांजी मयतुनि जे लाइ पाणी कोन्हे। तव्हांजी जेको वुज़ू जंहिंसां कंदा आहियो उन में गंद किचिरो हूंदो आहे, उन में गॾ ऐं जेको आहे जानवर मुआ पिया उन वाटर सप्लाई जे पाणी में हूंदा आहिनि। तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे सिंध हुकूमत जी ते? तव्हां सम्झो हिन शइ खे यार। ईअं कोन थींदो आहे। हिकु क़ौम बणिजो, ज़वाल खां निकिरो, उरूज जी तरफ़ वञो ऐं पोइ उरूज ते पहुचो त ॾिसो त तव्हांखे जेको आहे कीअं जेको आहे सभु सलाम था कनि। कीअं तव्हां जेको आहे यहूदियुनि खे हिटलर 1930s ऐं 40s में कीअं जेको आहे उन्हनि जा 6 मिलियन माण्हू मारे छॾिया, 60 लख यहूदनि छा कयो? ईअं ई वेही करे वैधानियत ते ॻाल्हायूं पए त तूड़े वैधानियत ते हीअं कंदे त असां हीअं करे छॾींदासीं, उहो बि असां कंदासीं, उन में बि को मसइलो कोन्हे। उन्हनि छा कयो? पढ़िया लिखिया, धंधनि में विया। हिन वक़्तु सॼी दुनिया जे पॉलिटिकल इकोनॉमिक सिस्टम ते ज़ायनिस्ट लॉबी जो हिन वक़्तु कंट्रोल आहे। तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां रुगो अंग्रेज़ीअ में ज़ायनिज़म जे ख़िलाफ़, इसराइल जे ख़िलाफ़ तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ चओ, तव्हांजूं फेसबुक आईडियूं बंदि थी वेंदियूं। तव्हां चई त ॾेखारियो न, वञो त सही न। एतिरा हो पावरफुल थी विया आहिनि, मज़बूत थी विया आहिनि। पाण खे मज़बूत कयो, मज़बूत कयो पंहिंजो पाण खे। पहिरियां पंहिंजो पाण खे मज़बूत करणो पवंदो, ॿियो को चारो कोन्हे, ॿियो को चारो कोन्हे। इहा ॻाल्हि अॼु सम्झो, जे अॼु न सम्झव त तव्हांजा असांजा नसुल तबाह थींदा। उन्हनि नसुलनि खे इहे महिनतूं करणियूं पवंदियूं, उन्हनि खे इहे जानियूं ॾियणियूं पवंदियूं, कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। उन्हनि खे इहे गंदा पाणी पी बि मरणो पवंदो। उन्हनि खे इन्हनि वॾेरनि जी ओताकुनि ते ज़लील थियणो पवंदो। उन्हनि खे इन्हनि थाणनि ते पंहिंजी पुठियुनि ते ऐं पंहिंजनि पुठवाड़नि ते सचूं हणाइणा पवंदा। उन्हनि खे जेको आहे ईअं हॉस्पिटलनि जे बेडनि ते मरणो पवंदो। उन्हनि खे जेको आहे बचनि तव्हांजनि खे किननि रोडनि ते गपनि में हेठि करणो पवंदो। पंहिंजनि जनाज़नि, तव्हांजनि जनाज़नि, असांजनि जनाज़नि खे गप में खणी वञिणो पवंदो। उन्हनि खे जेको आहे पंहिंजे घर जे ख़ानदान में रुबाब वांगुरु ख़ानदान जा ख़ानदान मरी वञनि, पोइ बि इंसाफ़ जी उमेद उन्हनि खे न हूंदी। जेकॾहिं ईअं असां हलंदा रहियासीं, इहो खुदारा ख़तमु कयो, इहो तव्हांखे असांखे ख़तमु करणो पवंदो। वॾी महिरबानी।